गुरबत जी लकीर हेठ जीअंदड़ टंडो गुलाम हैदर भरसां ॻोठ नबी बख्श लाशारी जे पोरेत मोहम्मद हसन लाशारी जे 3 सालनि जे मासूम न्याणी रहमत प्रासरा बीमारी में मुब्तला थी वई आहे, जे सबब न्याणी हलण घुमण खां बि लाचार बणियल। डॉक्टरनि पारां कराची में प्राइवेट इलाज कराइण जी सलाह ॾेई छॾी। गुज़िरियल 3 सालनि खां झटकनि जी बीमारी में मुब्तला न्याणी जे वालिदैन केतिरनि ई मसीहा माण्हुनि खे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां इलाज लाइ इल्तिजाऊं ऐं मदद जो अपीलूं कयूं आहिनि, पर हिननि जी इल्तिजा वारनि दाउनि ऐं बदल हथनि ॾांहुं कंहिं बि नाहे निहारियो। तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े समाजी अॻवान बि का मदद न कई, जंहिं सबब नंढड़ी उमिरि में मासूम न्याणी रहमत लाशारी जे आसमान हेठां तकलीफ़ुनि सां वेड़ जारी आहे। न्याणी जो वालिद पोरियो करे पंहिंजो ऐं बचड़नि जो पेट पाले थो, पर न्याणी जे इलाज जी सघ नथो रखी ऐं न्याणी खे रोज़ रोज़ तकलीफ़ में ॾिसी पंहिंजे अंदर जो ॾुख महसूस कंदो रहे थो। उन सिलसिले में पोरित मोहम्मद हसन लाशारी साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त 3 सालनि खां बचो तकलीफ़ूं काटण ते मजबूर आहे। घर जो अल तल खपाए न्याणी जो इलाज करायो, पर किथां बि फ़ाइदो न आहे थियो। डॉक्टरनि पारां कराची में प्राइवेट इलाज कराइण जी सलाह ॾिनी आहे, पर गुरबत बेरोज़गारी सबब न्याणी जो इलाज नथो कराए सघां। पुरे त वसवारनि खे अपील कंदे चयो त न्याणी जो इलाज कराए ज़िंदगी बचाई वञे।